जय श्री राम, जय झूलेलाल। प्यारा भाउरो भेनरूं, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 22 जनवरी 2024 सूमर जे ॾींहं ते भारत देश जे उत्तर प्रदेश जे अयोध्या में जगत जा नाथ प्रभु श्री राम भॻवान जी जे मंदिर जो उद्घाटन ॾाढी ख़ुशी ऐं उल्लास सां थी रहियो आहे। 500 सालनि जी महिनत खां पोइ असां इहो प्रसंग ॾिसी रहिया आहियूं जॾहिं प्रभु श्री राम भॻवान अयोध्या में विराजमान थी रहिया आहिनि। इतिहास तव्हां सभिनीनि ॾिठो आहे दोस्तो, अॼु असांजे धर्म जी जय थी आहे त सिंधी समाज बि सनातन धर्म जे करे ई अखंड भारत जो सिंध प्रदेश छॾे करे वर्तमान भारत देश में निवास करे रहियो आहे। सिंध जो इतिहास ॾिसंदासीं त जॾहिं पुरुष सां यानी कि मर्द सां मिलंदा हुया त राम राम चवंदा हुया ऐं लेडीस सां मिले त हरे राम चवंदा हुया। त सिंधियुनि जो ऐं प्रभु श्री राम जो नातो बि ॾाढो गहिरो आहे। असां सिंधी बि सूर्यवंशी आहियूं। असांजा इष्ट देव श्री झूलेलाल भॻवान बि सूर्यवंश में जनम वरितो ऐं प्रभु श्री राम भी सूर्यवंशी आहिनि, रघुवंशी आहिनि। त अॼु इन शुभ अवसर ते मां पूरे विश्व में रहंदड़ समस्त सिंधी समाज खे वेनिती कंदुमि त विश्व में जिते जिते भी सिंधी समाज वसे थो पियो उते उते सिंधी समाज जा मंदर, टिकाणा, गुरुद्वारा आहिनि। उन्हनि मंदरनि, टिकाणनि, गुरुद्वारनि में प्रभु श्री राम भॻवान जी धुनी श्री राम जय जय राम, प्रभु श्री राम भॻवान जी ॾीए सां आरती, प्रभु श्री राम जे जीवन जे मथां जेको महान ग्रंथ लिखियलु आहे श्री रामचरित मानस रामायण जो अध्ययन कजे। सुंदरकांड जो पाठ भी करे था सघूं असां। त मुंहिंजी सभिनीनि मंदरनि, टिकाणनि, गुरुद्वारनि ऐं समाज जी पंचायतुनि, ट्रस्ट, महिला संगठन, युवा संस्थाऊं, उन्हनि सभिनीनि खे निमाणी वेनिती आहे त अॼु असां सिंधी सभई पंहिंजी नैतिक फ़र्ज़ु सम्झी करे पंहिंजे पंहिंजे शहर में मंदर, टिकाणे, गुरुद्वारे में प्रभु श्री राम भॻवान जे अचण जी ख़ुशीअ में असां धार्मिक कार्यक्रम जो आयोजन कयूं, जंहिंसां धार्मिकता, सामाजिक एकता ऐं भाईचारे जी भावना वधे। प्रभु श्री राम जो जीवन ही असांजे लाइ हिकु आदर्श जीवन आहे। त मुंहिंजी सभिनीनि खे वेनिती आहे त उन ॾींहं ते असां प्रभु श्री राम जी जे जीवन में हिकु नज़र कयूं ऐं उन्हनि मां असां पंहिंजे जीवन में अमली जामो पायूं। त पको विश्वास आहे कि तव्हां पंहिंजे शहर में रामधुन, राम भॻवान जी आरती, सुंदरकांड जा पाठ, रामचरित मानस, रामायण ऐं जुदा जुदा कॉम्पिटिशन रखी करे भी प्रभु श्री राम भॻवान जे चित्र में कलर पूरण जा, वेशभूषा करण जी, रामायण जा श्लोक पढ़ण जा ऐं घणो ई कुझु करे था सघूं। रामायण ते क्विज़ भी था करे सघूं। तो दोस्तों, अञा भी वक़्तु आहे। जल्द जल्द पंहिंजे पंहिंजे शहर में पंचायतूं, संस्थाऊं, ट्रस्ट, महिला संगठन, युवा संस्थाऊं सभु गॾिजी करे हिकु थी करे कुझु अहिड़ो कयूं जो प्रभु श्री राम भॻवान असांजे मथां ख़ुशि थियनि ऐं असांखे आशीर्वाद ॾियनि ऐं असां उन्हनि जे जीवन जे लक्ष्य क़दमनि ते हलूं। अहिड़ी प्रभु श्री राम जी प्रार्थना। जय झूलेलाल, जय श्री राम। सत्य सनातन धर्म की जय।